सचो सतराम। पांच साहब छंछरवार जी इन हलंदड़ श्रृंखला जे प्यार भरे अवसर ते संत सतराम धाम मिशन जे तरफां अॼु हिंसवाने सत्संग समारोह में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन सच साईं जे रामतुनि में ईंदा आहियूं तो जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे उनजी रहमत सां भरियो, दुख सुख खुशी गम चङाई मंदाई खां मथां थी करे असां उन मालिक जी रहमत में रंगजूं। ऐं जीअं अॼु के चयो आहे त असां सभु कर्म बंधन में ॿधल रहंदा आहियूं, पर चयो वेंदो आहे त कर्मनि खां सिर्फ वो सदगुरु सचो साईं ईश्वर मालिक या संत महात्मा आजाद करे सघंदा आहिनि। सो हिते ॿई चीज़ूं हूंदियूं आहिनि त कर्मनि जे फल खां चयो वेंदो आहे त बची बि न सघिबो आहे ऐं वरी कर्मनि खां उहे प्रभु जा प्यारा छॾाए बि छॾींदा आहिनि। त ॿिन्ही मां छा सम्झजे सो हक़ीक़त में जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं त पोइ ॿई ॻाल्हियूं बराबरि ॾिसण में ईंदियूं आहिनि। इहो बि हक़ीक़त आहे त असां कर्मनि जो फल पाईंदा आहियूं ऐं इहा बि हक़ीक़त आहे त उहे प्रभु जा प्यारा असांखे उन्हनि कर्मनि खां छॾाईंदा आहिनि। सो ॿई चीज़ूं हक़ीक़त में बराबरि हूंदियूं आहिनि। जेको कर्मनि खां बची न सघिबो आहे उनजो मक़सदु हूंदो आहे त असांजा केतिरनि क़िस्मनि जा कर्म हूंदा आहिनि। उहे कर्म जेके असांखां थियनि था, उहे कर्म जेके असां कया आहिनि ऐं वरी उहे कर्म जेके अञा असांजे पोइ ते पयल आहे ऐं असां सभु उन कर्मनि ते विश्वास बि रखंदा आहियूं ऐं तक़रीबन उनखे मञींदा बि आहियूं, अमल बि कंदा आहियूं, जंहिंखे कर्म बंधन चयो वेंदो आहे। पर असांखे हिकिड़ी चीज़ सम्झणु खपे त जॾहिं बि असां पंहिंजे कर्मनि पंहिंजे जीवन या थियण वारियूं घटनाउनि जे बारे में कंहिं एस्ट्रोलॉजिस्ट नजूमी या ॼाणू ॾे वेंदा आहियूं, ईअं त पूरी बॉडी आहे पर हू ज्यादातर
असांजो हथ ॾिसी, असांजा पेर ॾिसी, असांजो चेहरो ॾिसी उहो ॿुधाईंदो आहे त तुंहिंजे जीवन में छा कुझु थियणो आहे, कहिड़ा दुख, कहिड़ा सुख, कहिड़ा कार्य, कहिड़ो कुझु कहिड़े नमूने बणजण वारा आहिनि। ऐं इहा त पूरी बादी आहे, पर इन टिनि चीज़ुनि ते मेन फोकस हूंदो आहे। ऐं टिनि चीज़ुनि खे ॾिसी करे हू जेको बि कुझु ॿुधाईंदा आहिनि भई तव्हांजे जीवन में छा घटिजण वारो आहे, ऐं जेको घटिजण वारो आहे सिधी सी ॻाल्हि आहे असांजे पुराणनि कर्मनि जो फल आहे। असां लिखी करे खणी आया आहियूं त हे कुझु असांजे जीवन में थींदो। हिन जो मक़सदु इहो ई आहे। ऐं जेकॾहिं असां गहराई सां ॾिसंदा आहियूं जेको कुझु ॿुधाईंदा आहिनि उहा हक़ीक़त में तक़रीबन लॻंदी आहे। जेको कुझु जीवन में घटियो आहे या जेको घटिजण वारो आहे उनमें काफ़ी कुझु हक़ीक़त में हूंदी आहे। हर बार चऊं में गपोड़ आहे या कुझु आहे, उहो बि असां कुझु नथा चई सघूं। छाकाणि त सभु चीज़ूं असांजे साम्हूं गुज़रियो आहे। तो हिकिड़े मुंहिंजो हथ ॾिसी करे मूंखे ॿुधायो छा छा आहे। हिकिड़े डेट ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ पुछी करे मूंखे सभु कुझु ॿुधाईंदो वियो छा छा आहे। हिकिड़े मूंखे चयो पेर ॾेखार, सिर्फ़ु मुंहिंजा पेर ॾिठे, हू सभु कुझु ॿुधाईंदो वियो छा छा आहे। ऐं ॿियो असां वटि हकीम प्रेम हाणे कुझु वक़्तु अॻु गुज़ारे विया त पंहिंजे जीवन में हुनखे ॾिठो कॾहिं कंहिंजी नब्ज़ कोन ॾिठे, कॾहिं कंहिंजी टेस्ट कोन कई, त जेको ईंदो दवा लिखी करे ॾेई छॾींदो। सिर्फ़ु चेहरे खे ॾिसंदो ऐं चेहरे में हुनखे पूरो पतो पवंदो त कहिड़ी बीमारी आहे, छा आहे, कहिड़ो कुझु आहे, त हिकदमि ॿुधाए छॾींदो। यानी इन टिनि चीज़ुनि में असांजा सभु कर्म समायल आहे। असांजो भूत, भविष्य ऐं हाल, वर्तमान भरियल आहे। पर ऐं उनमें जेको कुझु थींदो आहे उहो सभु कुझु असां ॾिसंदा बि आहियूं, ॿुधंदा बि आहियूं, ॿुधाईंदा बि आहिनि। ऐं काफ़ी हद ताईं उहा हक़ीक़त बि हूंदी आहे। पर सम्झ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे कि टई चीज़ूं यानी माज़ी, मुस्तक़बिल ऐं हाल असांजी इन टिनी चीज़ुनि में तमामु घणो हथनि, पेरनि ऐं मुंहं में। ऐं इन्हनि टिनी चीज़ुनि में हुजण जो मक़सदु हूंदो आहे हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे भाई इन्हनि ते हलो था या इन्हनि चीज़ुनि खां मथां थी करे हलो था। जीअं मां कुझु वक़्तु अॻु चयो हिकिड़ो एस्ट्रोलॉजिस्ट मूंसां मिलियो, जंहिंखां मां पुछो तव्हां सभु कुझु ॿुधाईंदा आहियो, छा उहा हक़ीक़त हूंदी आहे? मुंहिंजी छा आहे त माण्हू हिकिड़ी नेचर हूंदी आहे त हू सिर्फ़ु ॼाणणु चाहींदो आहे त मुंहिंजे मुस्तक़बिल में या भविष्य में छा आहे, ऐं उहो मां सिर्फ़ु मुतमइन थींदो आहे, पंहिंजो पाण खे बदिलाइण जी कोशिशि कोन्हे कंदो। अगरि हू थोरो ॿुधी करे पाण खे बदिलाए त सभु कुझु बदिलजी वेंदो। पर आम माण्हू जी नेचर हूंदी आहे पाण खे बदिलाइण लाइ तयारु ई न हूंदो आहे, इन करे पंहिंजे कर्म जे फल में सदाई बणियो रहंदो आहे या बंधन में रहंदो आहे। पर इन टिनी चीज़ुनि में असांजा टई ज़मान असांखे ॿुधाइनि था जेको तव्हांजो कर्म जो फल आहे इहो तव्हांजो अजूर आहे। पर इन टिनी चीज़ुनि में समायल आहे, हथनि, पेरनि ऐं चेहरे में। जेकॾहिं तव्हां इंसान हो, तव्हां बदिलाइण चाहियो था त पोइ इन्हनि टिनी चीज़ुनि खे बदिलायो, सभु कुझु बदिलजी वेंदो।
असांजा पेर अगर असांजा अहमाल चङा न आहे, असांजा कर्म चङा न आहे, त पोइ असांखे जेॾां बि वठी वेंदा कुछ ग़लति ई हूंदो, जिते असांखे सज़ा मिलंदी, तकलीफ़ मिलंदी, दुख मिलंदा। पर जेकॾहिं असां पंहिंजे चेहरे ज़हन जो सही इस्तेमाल कयोसीं, असांजो भाग खुलियो ऐं पेरनि खे अगरि असां सही पासे मोड़ियोसीं, सही दिशा में हलिया वियासीं, त पोइ सभु कुझु बदिलजी वियो, सभु कुझु चेंज थी वियो, सभु कुझु ॿियो थियो थी वियो। ऐं असांजा हथ असां हुन सां जेको ई कुझु कंदासीं, जहिड़ा कर्म खणी आया आहियूं जेको लिखियल आहे उहो असां कंदासीं, उन सां दुख सुख थींदा ई रहंदा। पर जेकॾहिं असांजे चेहरे कमु कयो, असांजे ज़हन कमु कयो, त पोइ उन्हनि हथनि कुझु बहितर कयो, त पोइ लकीरूं बदिलजी वेंदियूं, पोइ क़िस्मत बदिलजी वेंदी, सभु कुझु ॿियो थी वियो। जीअं सचे साईं जा मिसाल, हिकिड़ो शख्स संसार खां तंग थी करे, ॾुखनि खां, परेशानियुनि खां हू आपघात करण जे लाइ वञी रहियो। कुदरत हुनजे भर वारे शहर में साईं जन वियल हुआ। हिकिड़ो ॿियो शख्स रस्ते सां आयो पिए, जेको साईं जन ने पंहिंजो, त हुन शख्स जी आपघात करण जी कोशिशि कई ऐं कुदरती रस्ते में हिन सां मिलियो, इन थियो, हुनखां पुछाई, हुन रोई न, मूंखे तकलीफ़ूं आहिनि। हुन चयो कहिड़ी ॻाल्हि आहे, हलंदा आहियूं साईं जन ॾे, मां ज़िंदगी मां तंग आहियां, मरणो ई अथी, त दर्शन करे पोइ मर, पोइ बि कुझु न कुझु चङो थींदो। हुनखे पहिरियों सम्झायो, आख़िरी ईअं चयसि सिर्फ़ु हल तूं दर्शन कर, पोइ जीअं बि थिए। ऐं हुन बि गॾिजी हलणु क़बूल कयो। जॾहिं साईं जन पहुता, आशीर्वाद वरिती ऐं साईं जन उनखे प्यार जो हथ मथे ते रखियो, त पोइ उनजो सभु कुझु बदिलजी पियो, सॼी सोच बदिलजी पई ऐं हू उते ई शेवा में, सिमरन में, सचे साईं जे सत्संग में रही रहियो। जेतिरा ॾींहं साईं जन उते रहिया, हुन एतिरो कुझु पातो, जॾहिं वापसि वियो, हुन मौत त न, पर पंहिंजी ज़िंदगी बनाई, पंहिंजो घर परिवार संसार नाम ध्यान सभु कुझु पाए करे पंहिंजे जीवन खे संभालियो। सो अगरि असांजा पेर जेके कर्मनि सां मूंखे फाई तरफ़ पिया वठी वञनि, पर कंहिंजी सलाह सां चङे तरफ़ पहुतो, त पोइ इहो कर्म सभु बदिलजी विया। साॻे नमूने हथ सचे साईं ॾे जॾहिं हिकिड़ो परिवार आयो, सॼा ॿ ॿार आहिनि ऐं ॿई अपाहज आहिनि, ॿई विकलांग आहिनि, ऐं ॿियो कुझु आहे पियो कोन, एतिरो सभु कुझु जो छा थींदो। तॾहिं साईं जन चयो त ॿारनि खे हथनि सां कुझु न कुझु ॾियारियो, जेको कोई घुर्जाऊ अचे, कोई ज़रूरत वारो अचे, कुझु न कुझु हथनि सां ॾे। ऐं जीअं उन्हनि कुझु ॾियणु शुरू कयो, ॿारनि खे ॿाहिरि विहाए छॾंदा, जेको फ़क़ीर कोई घुर्जाऊ अचे, उनखे ॿार कुझु न कुझु ॾींदा रहंदा। कुझु ॾींहं खां बाद हिकिड़ो फ़क़ीर आयो, जीअं कुझु घरियो, ॿारनि हुनखे ॾिनो, ऐं जीअं हू ॾिनो, उन फ़क़ीर आशीर्वाद ॾिनी ऐं ॿार हिकदमि बिल्कुलु सही थी विया, हुनजो पूरी अपाहजता ख़तम थी वई ऐं डुकंदा डुकंदा घर आया। ऐं जॾहिं माउ पीउ हुनखे ठीकु थींदो ॾिठो ऐं ॿाहिरि फ़क़ीर खे ॻोल्हियो, त ॿाहिरि कोई बि कोन हो।
पर जॾहिं हथनि सां जेको असां कुझु उल्टियो कयूं, कर्म असां कराइनि, कोई पाप कयूं, कोई ग़लति कयूं, कुझु भोगियूं, पर अगरि सच साईं जी आशीर्वाद सां चङे पासे लॻायूं, चङाई करायूं, शेवा करायूं, त सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। साॻिए नमूने असांजी दिमाग़, असांजी दिलि, असांजूं अखियूं, असांजी सोच, असांजी नियत, जीअं सच साईं जो हिकिड़ो शख़्स अॼु चए फलाणो सेठ आहे, उते वॾो महिरबान आहे, अॻु में मुंहिंजी ज़िंदगी ॾुखी, हाणे जॾहिं खां हुन हथ रखियो आहे बहितर थियो आहे, आसीस कयो तो सदाई मथां चङो हलंदो रहे। त साईं जन मुस्कुराए, चङो हले, हा साईं, तो प्रसाद ॾिनमि, प्रसाद थियो, उनखे ॾिजांइ तो ॾाढो सुठो हले। मुंहिंजी उनखे प्रसाद ॾिनो, हू घरु वियो ऐं प्रसाद खाधो, उनजी सोच बदिलजण शुरू थी वई। ऐं हिकदमि जेको प्रसाद खणी होॾे आयो, त मूंखे सचे साईं जो दर्शन कराए ऐं मूंखे माफ़ कर, तूं मूंसां एतिरो सुठो हलंदो आहे, मां त साईं जन खे तारीफ़ कई थो। साईं जन प्रसाद बख़्शिश कई, तॾहिं उन चयो तूं ईअं सम्झे पियो, पर हक़ीक़त मुंहिंजी नियत ऐं नज़र बद हुई। मां चयो त मां तोखे कर्ज़ाई कंदो, मकरूज़ कंदो, तोखां घर बार सभु कुझु फुरींदो, पर प्रसाद खां बाद मुंहिंजी बुद्धि, नज़र, नियत, सोच सभु कुझु बदिलजी वई। ऐं हाणे मूंखे सचे साईं जो दर्शन कराए, मां माफ़ी वठी पंहिंजो जीवन संभालियो। सो जॾहिं असांजा हथ, पेर, नज़र, नियत, सोच, वीचार, उहे सभु कुझु बहितर थींदा आहिनि, त पोइ सभु कुझु बहितर थियण लॻंदो। असांजा कर्म सही दिशा में फिरण लॻंदा आहिनि। इहा हक़ीक़त आहे त असां कर्मनि जो फल पाईंदा आहियूं, असां कर्म खणी आया आहियूं, पर असां इंसाननि सां इहा बि हक़ीक़त आहे, उहे कर्म असांजे चहिरे, हथनि ऐं पेरनि में। जेकॾहिं असां उन हथ, पेर ऐं चहिरे खे वरी सही दिशा में लॻायोसीं, सही तरफ़ लॻायोसीं, उन सचे साईं जी रहमत में वरितोसीं, त पोइ वरी सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। ऐं उन सचे साईं जी आशीर्वाद, इन्हनि संतनि जी मेहर, रहमत असांजे कर्मनि जी रेखा बदिलाए छॾींदी आहे, असांजो सभु कुझु बदिलजी वेंदो आहे। उहो ईअं हूंदो आहे जेतिरी जंहिंजी पहुच हूंदी, कहिड़ी आशीर्वाद मिले थी, कहिड़ी रहमत मिले थी। कंहिं हिकु जी आशीर्वाद करोड़े जन्मनि जा पाप कटे छॾींदी आहे, पर असांखे उहा आशीर्वाद पाइण जो मौक़ो मिलणु खपे, असांखे उन तरफ़ वधणु खपे। ऐं कन कन जो इन बारे में हिकिड़ो वीचार बि हूंदो आहे, भई उहो बि कर्मनि जी कई, जेकॾहिं कर्म चङा हूंदा त उन जॻह ते पहुचंदासीं ऐं असांखे आशीर्वाद मिलंदी, उहा बि कर्मनि जी कई। ऐं हक़ीक़त में इहा सोच थोरी असांखे वरी अहंकार तरफ़ वठी वेंदी आहे। जेकॾहिं इहा हक़ीक़त हुजे बि सही, हलो ठीकु आहे, त पोइ बि ईअं लॻंदो त शायदि मुंहिंजी कई थी। इहा असांखे उनजी रहमत मिलंदी आहे, आसीस मिलंदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं थोरी कई तमामु घणो कमु कंदी आहे, असांखे तमामु घणो कुझु ॾींदी आहे। तंहिंजे करे असां कर्मनि ते बि विश्वास रखंदा आहियूं। जेके असां कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं, उहे पंहिंजा कर्म भोगींदा आहियूं, उहे पंहिंजे कर्मनि जो फल पाईंदा आहियूं। पर जेके असां आशीर्वाद ते विश्वास रखंदा आहियूं, उहे वरी आशीर्वाद, रहमत ऐं सत्कर्मनि सां पंहिंजा कर्म कटाईंदा आहिनि। जहिड़ो असांजो विश्वास हुजे, हक़ीक़त में असांजो भाग ओड़ो बदिलजी वेंदो आहे।
ऐं उन मालिक उन ईश्वर जे हथ आहे, हू कुझु बि लकीरूं बदिलाए, असां कुझु बि चऊं कंहिं जूं न आहे बदिलाईंदो, पर जॾहिं बदिलाईंदो आहे न सभिनी जूं बदिलाए छॾींदो आहे। असां कॾहिं ॾिसंदा आहियूं जॾहिं के ॿार बि ईंदा आहिनि त पोइ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो भाग, पंहिंजी पंहिंजी क़िस्मत, पंहिंजी पंहिंजी उमिरि हूंदी आहे। कंहिंजो बि न भाग बराबरि हूंदो आहे, न क़िस्मत हिकु जहिड़ी हूंदी आहे, न उमिरि हिकु जहिड़ी हूंदी आहे। हर कंहिंजो सभु कुझु पंहिंजो हूंदो आहे। पर कॾहिं कॾहिं के सफ़र में हूंदा आहिनि, के कंहिं शहर में हूंदा आहिनि, के कंहिं किनारे ते हूंदा आहिनि, त भई अचानक किथे एक्सीडेंट थिए, किथे अर्थक्वेक अचे, किथे का सुनामी अचे, किथे का दुर्घटना घटिजे, उनमें हिकिड़े ई चक्कर में केतिरा ई इंसान गॾु हलिया वेंदा आहिनि। छा उन्हनि सभिनी जो मौत हिकु ई जॻह ते हुयो? उन्हनि सभिनी जी उमिरि उते पूरी हुई? सभिनि जी उते लिखियल हुई? उनखे असां नथा चई सघूं कि भई गॾिजी करे वञनि, हर को पंहिंजो हथु ॾेखारे करे वञे मुंहिंजी उमिरि केतिरी आहे। ज़रूरी न आहे सभिनि जी उमिरि ओतिरी हुजे, भई सभई उते वञी करे गॾु मरदा। अगरि इहो पतो हुजे गॾु पहुचंदा बि कोन, पर उहे काफ़ी उते गॾु मरंदा बि आहिनि, गॾु ॿुॾंदा बि आहिनि ऐं गॾु पूरबा बि आहिनि। पर उन्हनि जी हिकु जॻह ते लिखियल नथा चई सघूं। ऐं जो कारण सिर्फ़ु इहो आहे, जॾहिं हू चाहींदो आहे, जॾहिं अहिड़ो कुझु थियण वारो हूंदो आहे, या हू कंदो आहे, उनखे कोई बि नालो ॾियो, या जेके कर्मनि ते विश्वास रखंदा आहिनि, या ओॾी महिल कर्म उन्हनि जा कुझु अहिड़ा हूंदा उन्हनि खे चऊं, कोई बि नालो ॾियो, त उन वक़्तु जॾहिं हू चाहींदो आहे, उहो सभिनी जूं लकीरूं बराबरि थी करे हिकु जॻह ते अची वेंदियूं, हिकदमि सभिनी जो मौत गॾिजी वेंदो आहे, सभिनी जो दुख गॾिजी वेंदो आहे उन वक़्तु, ऐं सभु कुझु उल्टो थी वेंदो आहे। त जीअं उल्टो थींदो आहे, तीअं जॾहिं असां कर्मनि ते विश्वास रखंदा आहियूं त पोइ कर्मनि खे भोॻींदा आहियूं। पर जॾहिं आशीर्वाद ते विश्वास रखंदा आहियूं, रहमत ते विश्वास रखंदा आहियूं, चङाई ते विश्वास रखंदा आहियूं, त पोइ उहो सभु कुझु वरी उन में कन्वर्ट थी वेंदो आहे। मालिक असांजो उन तरफ़ फेरे छॾींदो आहे। ऐं जेको जंहिंजो विश्वास हूंदो आहे, असां अॼु बि संसार में ॾिसंदासीं, असां ॾिसंदा आहियूं कुझु मान्यताऊं अहिड़ियूं बि जेके मञीदा आहिनि त को जीव त छा, पर मच्छर बि मारींदा त उनजो बि नर्क मिलंदो। भई मच्छर मारण बि वॾो पाप आहे। ऐं वरी कन जी सोच आहे त बल ॾियण, कुर्बानी करण, कुझु भेट ॾियण, उन जहिड़ो को फल ई न आहे। उहो सभु कर्म कटे छॾींदो आहे। ऐं ॾिसंदा आहियूं जेको जंहिंजो विश्वास हूंदो आहे, उहो पंहिंजे विश्वास ते अचल रहंदो आहे। ऐं केतिरा दफ़ा, छा पर हर मौक़े ते काफ़ी दफ़ा ॾिठो आहे, उनजो उनखे फल बि मिलंदो आहे। जेको मच्छर खे बचाए उन खे बि फल मिलंदो आहे। ऐं जेको कुझु भेट करे उन खे बि फल मिलंदो आहे। उनजो विश्वास उन तब्दील थी वेंदो आहे, उनजो यकीन उन में तब्दील थी वेंदो आहे। ॿिनी चीज़ुनि में केतिरनि जूं आपदाऊं कटिजी वेंदियूं। तंहिंजे करे असांखे मालिक जेको बणाए करे मोकिलियो आहे, असां हर वक़्तु पॉज़िटिव रहूं, बहितर रहूं, असांजो विश्वास उन मालिक में हुजे, असांजो यकीन उन मालिक में हुजे। पर असांजो विश्वास छा में आहे? जेकॾहिं असां कर्मनि ते विश्वास रखूं था त कर्म भोॻींदासीं, कर्म जो फल पाईंदासीं, त पोइ
कर्म जे बंधन खां असांखे कोई नथो छॾाए सघे। ऐं जेकॾहिं असां चाहींदासीं त असांखे पूरा कर्म करणा ई आहिनि त पोइ कंहिं हिक जी आशीर्वाद असांजा सभु कर्म किथे छॾींदी आहे, असांजो सभु कुझु बदिलाए छॾींदी आहे, असांजो जीवन पूरो बदिलजी वेंदो आहे ऐं सभु पाप पंहिंजो पाण ख़तम थी वेंदा आहिनि। ऐं सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं, भगत साहब जे जीवन खे ॾिसंदासीं, जॾहिं चोरनि जो सरदार भगत साहब जी भक्ति में आयो, मुंहिंजो जीवन बदिलियो, हुनजो मुंहिंजो कोई अहिड़ो कर्म, अहिड़ो पाप, अहिड़ी ख़राबी आहे ई न जेका मां न कई हुजे, त छा मां बि इन बंधन खां मुक्त थी सघां थो? भगत साहब जो बिल्कुलु तूं तौबा कर ऐं सचे साईं जी दामन में अच। राड़की साहब आयो, रहियो, उते शेवा, सिमरन, जाप सभु कुझु करे, जॾहिं जो मौत आयो भई, पंहिंजे शहर वियो, उन सभिनी खे गॾु कयो ऐं चयो मां ते जेके पाप जेको बि कुझु कयो, चङाई मंदाई जेको बि कुझु कई, पर सचे साईं जी शेवा, सिमरन, चङाई, सत्कर्मनि हाणे मूंखे अहिड़ो बणायो आहे जे मां संसार सागर खां अगरि तवार करे उन मालिक जी रहमत में वञा थो ऐं सभु खां मोकिलाए नेम में वेंदो हलंदो रहे। सो हक़ीक़त में कर्म, जेकॾहिं उनखे कर्म करे रखंदासीं त उनजे बंधन खां कॾहिं मुक्त न थींदासीं, पर जेकॾहिं उन सचे साईं खे समर्पण कंदासीं, उनजी रहमत में वेंदासीं ऐं यकीन कर्म उन सां कटिबा त पोइ वरी कटिजण शुरू थी वेंदा ऐं उन में उहा शक्ति हूंदी आहे त उहो कटे सघे थो, उहो बदिलाए सघे थो। जीअं कहिड़ो बि ॾोह हुजे, कहिड़ो बि गुनाह हुजे, सभु कोटियूं सज़ा ॾेई चुकियूं हुजनि, कोई इंसान फांसी जे फंदे ते चढ़ियो खड़ो हुजे, फंदो हुजे गले में हुजे, अञा लिवर खैंचल न हुजे, त एसि ताईं बि कंहिं बि मुल्क जे प्रेसिडेंट खे इहो पावर हूंदो आहे त उनजा सभु गुनाह माफ़ करे उनखे आज़ाद करे सघे थो। जंहिंखे सभु कोटियूं, सभु समाज, सभु मुआशरा उनखे सज़ा ॾेई चुका हुजनि ऐं पूरी दुनिया जो इहो कानून आहे, प्रेसिडेंट खे इहो पावर आहे कंहिंजो बि गुनाह, कंहिंजो बि ॾोह उहो उनखे माफ़ करे सघे थो हिकिड़े ऑर्डर सां। ऐं इन करे जॾहिं बि कंहिंखे फाही ॾिनी वेंदी आहे त बिल्कुलु एतिरो कॉन्शियस रहणो पवंदो आहे, जेके जेलर वग़ैरह या जेके बि हूंदा आहिनि, भई फांसी जे फंदे ताईं मतां कॉल अची वञे, मतां को मैसेज अची वञे भई इनखे छॾिणो पवे। सो हक़ीक़त में कर्मनि सां सभिनी खे निभाइणो पवंदो आहे, पर उन मालिक खे, उन सचे साईं खे, उन ईश्वर खे पोइ जेकॾहिं उनजी पहुच आहे, मां चवण जो मक़सदु हर को मां नथो चवां, जेकॾहिं उनजी पहुच आहे त पोइ उनजो इशारो सभु कर्म कटे सघंदो आहे, सभु कुझु बदिलाए छॾींदो आहे, सभु कुझु ॿियो कुझु थी वेंदो आहे। तंहिंजे करे हिकिड़ी कहावत आहे, चवणी आहे, उन सचे साईं सम्झायो त कंहिं हिक जी आशीर्वाद किरोड़े जन्मनि जा पाप किथे छॾींदी आहे ऐं कंहिं हिक जी पिठ सभु पुण्य नाश करे छॾींदी आहे। तंहिंजे करे पंहिंजे जीवन में पुण्य पायो, कंहिंजी आशीर्वाद, रहमत, आसीस उहा पायो, पर कंहिंजी पिठ खां हमेशह पासीदा रहो, कंहिंजी पिठ न खणो। चवण जो मक़सदु चङाई, बहितरी, सत्कर्म, सिमरन, जाप सभु कुझु कंदा अचो, पर ग़लति सोच, ग़लति लफ़्ज़, ग़लति अमल, ग़लति हालत उहा कंहिंसां बि न कयो जो कोई ग़लति बददुआ ॾे, कोई ग़लति कंहिंजे मुंहं मां जेका आह निकिरे। तंहिंजे करे कर्मनि जे फल में ॿई चीज़ूं बराबरि बराबरि हलंदियूं नी,
जन जो विश्वास आ त कर्म जे बंधन खां कोई नथो छुटी सघे, उहे जन्म जन्म खां न छुटी सघंदा, जो फल बि पाईंदा रहंदा, उनजी भोगता बि भोगींदा रहंदा। ऐं जंहिंजो विश्वास आ त आशीर्वाद रहमत चङाई असांजो बदलाए छॾींदी, त मालिक जी रहमत जो सभु कुझु बदलाए छॾींदी आहे। इहा बि पंहिंजी जॻह ते मुकमिल हक़ीक़त आहे, जेके असांखे ॿई स्वीकार कंदा ॿई वणंदा। जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उहो मौक़ो इहो सचो साईं जी आशीर्वाद जो मौक़ो आहे, उनजी रहमत पाइण जो मौक़ो आहे। तंहिंजे करे सचो साईं दर इहा ई अरदास, इहा ई इल्तिजा त सदाई असांखे अहिड़ी रहमत आसीस कृपा करुणा बख़्शे, उनजो नाम ध्यान शेवा सिमरन चङाई बहितरी कंदे पंहिंजे चेहरे, पंहिंजे हथनि, पंहिंजे पेरनि खे उन सचे साईं जी रहमत तरफ़ हलाईंदे पंहिंजे पूरे जीवन खे सचे साईं खे समर्पित कंदे चल असांजा हर कदम, हर कार्य ऐं हर सोच अहिड़ी थिए जो उन सचे साईं के पास पवे, उनजी रहमत ऐं आशीर्वाद मिले, ऐं उनजी आशीर्वाद मिली त सभु कुझु चङो थींदो, बहितर थींदो, उनजी रहमत मिलंदी। ऐं सचो साईं जी रहमत पाण सभिनी खे मिलंदी रहे ऐं पाण सभु उनजा पात्र थियूं। इहा ई सचो साईं दर अरदास। सजी इन प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।